बेगा ई गाल बुधी तई ये ससी ये पले जी दीव या पेट सा दई माई बेबी पोछाएस पेट सा न मां भी आया पाच के जेडो पेटो थमे मुआचर बटा ई हो पेट न ने भागा उम्मीद वारो पेट उम्मीद सा आयो हुआ असा भी सब उम्मीद सा आयूं कबूतर जे तो सा शादी करने जी उम्मीद आ मुखे वरी बसरा जे अचण जी उम्मीद आ आई सफा को बेगा तू चरियो है या गाल न ने भागा ससु ये के पेट में बाहर आए अच्छा तो इहा गाला तो सिद्धो सोचो न चरी तो ससुई मां थियण वारी आ इहा तो खुशी जेडी गाला वरी यो मो हाजी शरीफ आ ना यो तो चने भागो तो या गणती अड़ी गाला बेबी यो हाजी शरीफ सही मानू ना है यो सदाई उबतियूं सुबतियूं गालियूं कंदो आ तू ने जी गाल में न अच जाए न तो बाज़र नौकरी मां कदी छडींदी पर मां तो हाजी शरीफ जे गालन में अची वई आ बेगा बेबी तू पंजे कम सा कम रख वडेरन जे जाती मामलन में तुजो कम ना है ठीक आ पो बेगा मां ने हाजी शरीफ के हाने बुधाईंदा में तो मुजो बस कद नंढो आ बाकी अकुल वडो आ हाने हल तो के बाज़र एगोट छडे जा हां हल तालूंगा मां पण गई घर में बेजार थी वई आ कमदार नबू जिन गुलजार पुलिस जे रुख चढ़ियो त सब सचूं कंदो वो त मां भी कोन बचंदुस मां त मुजन जे मसलन में जी फाथो आ बाबा तू फिकर न कर गुलजार को मानू आ जंहिंजे चवण ते पुलिस तो जड़े मतबर माण्हू खे बदंदी न साईं कमदार नबू यो पहा को कोन बदो दे पिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त पुलिस जे न रुख चढ़िस त घट मूंसां बि कान कंदी बाबा ये नोड़ी मां नांग ठाहिण में देरी न आहिनि कंदा दादा हिकिड़ी ॻाल्हि त गुलजार पुलिस खां हथी कोन ईंदो ॿी ॻाल्हि त सोढे ते हमले वारो खे दाख़िली कोन्हे मां तुंहिंजे चवण ते मुजन जी मदद कई हाणे उहा चङाई मुंहिंजी ॻिचीअ में थी पई आहे इन खां सुठो त मां पंहिंजी ज़मीन लाइ वड़ा त एतिरी ड्रेखी न थियां अरे बाबा तुम्हारी ज़मीन तोखे ज़रूर मिलंदी जेॾी महिल तूं चई न वॾी लश्कर हलो त हलूं हली था कब्ज़ो कयूं बाबा इहो हाशिम छा कंदो इन नालो ॿुधा न मुंहिंजे पुट ते टिनियूं चढ़ंदी कंदार नबू मुंहिंजी अख रेशम जी बनी में आ हिकड़े ॾींहुं बनी हासिल करे ॾेखारींदुसि मां यो मुजन सां तय कयो हो जॾहिं रेशम जा कागज़ तोखे ज़मीन जा हथ करे ॾिनमि त ज़मीन जो अधु हिसो वठंदुसि बाबा घणो हथियार न ॾाढी ॿियूं टांडा आसमाननि खे कमदार हाणे ईअं ई करणो पवंदो वॾो कमु त थींदो बाबा वाला ये जाए बाबा ॾिठव न सॼी राति गुज़री वई नेठ हाशिम घर न आयो हुनखे न त मुंहिंजी परवाह आहे न ही हिन घर जी ऐं न वरी तव्हांजी अमा हाशिम खे कंहिंजो बि फिक्र न आहे ऐं तूं बि हाशिम जी फिक्र न कंदी कर हाणे तूं मूंखे ई ॾिस मूं कॾहिं हाशिम जो फिक्र कयो आहे बाबा वॾा मां बि छा कयां हाशिम खां सवा त मूंखे ख़ौफ़ थो थिए धी राणी चरी आई छा हला पंहिंजे घर में कहिड़ो ख़ौफ़ बाबा वॾा असां त ग़रीब आहियूं माण्हू ॾिसो वॾेरी रेशम जे घर में बि घिड़ी था पवनि राणी थी रेशम वॾेरी आहे ऐं चोर बि वॾेरनि जे घर में घिरंदा आहिनि असां ग़रीबनि वटि भला आहे छा जो चोर घिरंदा बाबा वॾा हाशिम न जॾहिं घर मां हथियार खणी निकिरंदो आहे त मूंखे त उल्को थी पवंदो आहे राणी जी हाशिम जी सॼी हयाती ईअं ई गुज़री आहे इहा का नई ॻाल्हि त आहे कोन पर तूं हिकिड़ी ॻाल्हि सम्झ हाशिम कॾहिं को अहिड़ो कुदो कमु कोन कंदो जंहिंसां तोखे शर्मसार बाबा वॾा इहा त मूंखे पक आहे त हाशिम चोर या लफर न आहे
हू त सॼी उमिरि ज़ालमनि सां विढ़ियो आहे, ग़रीबनि जो हमदर्द ऐं हुननि जो यार आहे। हाशिम जी तबियत जी ख़बर बि अथई, पोइ बि परेशान थी। हाशिम दोस्तनि सां गॾु देरि सां मोटंदो आहे त उतां ते ई सुम्ही रहंदो आहे। चल मां हाशिम खे उतां तां ॾिसी, ठीकु आहे? हा बाबा। वे साईं दादा, हाणे ख़बर पई आहे त इहो मशकूक माण्हू चने सर बि मौत कंदो थो वठे। मां चवां थो त इन चने सर खे ॾियूं साटो। हाशिम भाउ, गुलज़ार खे छॾियूं था, छो जो सोढे न्यापो ॾिनो हो त गुलज़ार खे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि। मां त चवां थो हाशिम भाउ, गुलज़ार खे पहिरियां इन चने सर खे काबू कयूं। साईं दादा, तूं इन चने सर जी जांच त कर, जिथे बि मिलई न खंभे खणी अचीस त मां इनखे उबतो टंगियांसि। हाशिम भाउ, मूंखे लॻे थो त चने सर मुजनि जे चवण ते सोढे खे मारण जी कोशिश करे थो। साईं दादा, सोढे खे चने सर मां ख़तरो आहे, इन ई करे मां चाहियां थो त तूं इन चने सर खे खंभे खणी अच। हाशिम भाउ, मां चवां थो त चने सर जे घर में घिड़ूं ऐं उनखे खंभे खणी अचूं, जीअं माण्हुनि खे ख़बर पए त सोढो अकेलो न आहे। साईं दादा, तूं इहा जांच कर त इहो चने सर ॿाहिरि केॾी महिल थो निकिरे त हिनखे खंभे खणी अचां। ठीकु आहे हाशिम भाउ, मां हमरान खे हाणे ई फोन करे चई थो छॾियां। हुजन कहिड़ो लाचारो चने सर खे ईअं अस्पताल वियो, को बज वठी पोइ वञिबो आहे, वरी वियो आहे इन वज़ीर खे वठी वियो, पर जे अञा एसपी को कदम खणे हा त वॾो ममण मचे हा, वॾो गंद थिए हा। ममण तो जरूर मचंदो, इन ॻाल्हि परेशान बि कयो आहे, हाणे छा थी थो? तूं परेशान न थी, को कंगुल खां नई मां छेड़ा कया छा, जेको थियो ॾिठो वेंदो, पाण ई मोजींदासीं मुड़सूं, मायूं थोरी आहियूं। सॼी उमिरि फछलनि वारा झेड़े वारा कम कया, फंटागिरी वारा कम कया, वक़्तु ई ईअं गुज़ारियो आहे सॼी ज़िंदगी। बहुल डिजा कोंदो, गुलज़ार जे कम सां वियो न, इहो कोन थियो, इहा धौंस आहे। रहंदो मामलो अची गिची वियो ऐं असांजो कमु अधु में रहिजी वियो। गुलज़ार वॾी ग़लती कई आहे, सोठे जे मथां गोलियूं हलाए वॾो गंद कयो थी। असां वारो कमु करे हा त मञा असां, जेकॾहिं गुलज़ार ईअं न करे हा न बगुल त मारिजी वञे हा। इन खां मरी वञे हा त उहो बहितर हो, मञूं हा त को जवान मरियो। ईअं चऊं हा त गुलज़ार असांजे करे, असांजे झेड़े जे करे मुआ, पर हाणे लॻे थो असांखे आज़ार में विझाईंदो। बगुल खां चौधारी बाहि भरी पई आहे, ॾिसण जी कोशिश कर। तूं खटको न कर, मां पंहिंजे हिन शैतानी दिमाग़ मां कुझु न कुझु कढां थो, पाण ई पार सां बि वॾो गंद थींदो। तूं छो थो ॾिजी हर भरू? मुंहिंजो कलाम तव्हांखे ॿुधणो पवंदो, तव्हांखे पंहिंजे वॾनि जो कसम आहे। जे नथा ॿुधो त मुंसिपल जे मुलाज़िम न वांगुरु कंध में मानी विझी ऐं बुख हड़ताल कंदुसि। कबूतर तरस, मां पर कननि में कपह विझी वठां, पोइ भली ॻाल्हि। भली तूं कपह विझ, पर आऊं कलाम चवंदुसि। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। बेबड़ी ॿुध, अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अच बेबड़ी, मां तोखे स्कूटर ते वेहारे बहादुर जे ॻोठ छॾे अचां। खबरदार बेबी, जो न कबूतर सां मोटरसाइकिल ते चढ़ी आ, तोखे बहादुर जे ॻोठ मां छॾे ईंदुसि। बेगा, तो वटि मोटरसाइकिल किथे आहे जो मूंखे तूं बहादुर जे घर छॾे ईंदे? ओ बेबी, मां तोखे हिन पंहिंजे कुल्हे ते चाढ़े पोइ बहादुर जे ॻोठ छॾे ईंदोसांइ। बेगा, अॼुकल्ह चिंजिकी जो ज़मानो आहे, माण्हुनि गॾण ते चढ़ण छॾे ॾिनो आहे। कबूतर, तूं सही माण्हू न आहीं, तूं त गॾह ते चढ़ण जहिड़ो बि न आहीं। इन वरी हाजी शरीफ़ तोखे मोटरसाइकिल हलाई कीअं ॾिनी आहे? बेबी अच मूंसां हल, ॾिसां बेगो तोखे कीअं थो रोके। हल गुटको, ॾिसां त बेबी तोसां गॾु मोटरसाइकिल ते कीअं थी चढ़े। बेबी ॻाल्हि ॿुध मूंसां, हल ॾिसां बेगो छा थो करे। हलिया
ये तो मूसा वेल आवा मैं छा करया अरे कबूतर ला कदो ट्रक जे ठोई ने मुखे सपा केरा तका कडी छयो दई रिसर्च जनेसर अस्पताल में है ओच तो बहादुर जी नजर पजियस पोइ तो उतां भॼी निकिरी वियो हाशिम ये वात गड़ा छोरा सा न विड़ी सघंदा खामखा असांजे पाचन में पिया वात आणंदा उन्हनि मां जान छॾाइण जा ॿ तरीक़ा आहिनि या त उन्हनि खे टुकुर ॾिनो वञे या वरी उन्हनि खे मौज चढ़ाणी उन्हनि जो दून सुॼाए छॾिजे रेस जनेसर खे टुकर खां ॾींदुसि आङूठो बाक़ी पादर वाह ॼाणंदोमांसि त पोइ विच वणनि में वाका ॾे दुश्मननि खे टांडा असल बेलो बारे ॾेखार बेलो बारे ऐं ॿुध इहो जनेसर गुलज़ार ॾांहुं भॼी वियो हूंदी रेस असांजा अमरा उन्हनि खे ॻोल्हे रहिया जीअं बि उन्हनि जी ख़बर पई न त उन्हनि खे खंभे खणी ईंदासीं ॿी ख़बर ॾे हाणे सोढो कीअं रेस सोढो अञा ठीकु न आहे उनजा ज़ख़्म अञा ताईं न आहिनि भरिया डॉक्टर इहो था चवनि त सोढे खे ठीकु थियण में अञा हफ़्तो खनि लॻंदो ठीकु आहे हाशिम ऐं हाशिम थोरो वॾेरी रेशम जी बनियुनि तां बि चकर हणंदो कर थी सघे थो त सोढे जी गैर मौजूदगी में मुचनि खां हरकत न करे विझे पर रेस वॾेरी रेशम त अॼु ताईं अहिड़ी का शिकायत कई कान्हे बाबा वो औरत आहे हर ॻाल्हि असांखे नथी ॿुधाए सघे रेस ठीकु आहे मां वेंदे वेंदे वॾेरी रेशम जी ज़मीन तां चकर हणंदो थो वञा माशाअल्लाह रेशम माशाअल्लाह वे बाबा वे बाबा चङो थियो जो तव्हां ॿई अची वियो हाशिम भी घर में कोन थो अचे बाबा भी बनीअ ते कम कार लाइ मां त हिन घर में अकेली ॼण उबाणकी थी वई हुयसि अम्मा चङो वरी कहिड़ो पंहिंजे धीउ जो घर आहे हूअं बि मूं सोचियो त सुहिणी घर में अकेली आहे त तव्हां वटि वठी अचांसि पोइ मां वञा बनीअ ते बाबा ससुई उम्मीद सां आहे मां ऐं सुहिणी सुभाणे ससुई खे मुबारक ॾियण वेंदीसीं माशाअल्लाह ससुई उम्मीद सां आहे इहा तोखे कंहिं ख़बर ॿुधाई बाबा ससुई त मूंखे फोन भी न कई इहा ख़ुशख़बरी मूंखे बेबी ॿुधाइण आई हुई अम्मा राणी मुंहिंजे तरफ़ां बि ससुई ऐं बहादुर खे मुबारक ॾिजांइ बाबा जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त सुभाणे मां सुहिणीअ खे ससुई ॾांहुं वठी वञा हा मां इहा त पाण सुठी ॻाल्हि आहे हाणे मां हलां थो बनीअ ते ॾिसां हारियुनि खे रेज कयो अथनि अलाए न वञे थी मुंहुं त चढ़ंदी कणिक पाछाटी थी वई न त बूढ़ो कान ॿधंदी ठीकु आहे बाबा तव्हां भले हलो सोणे मूंसां आहे न चङो अम्मा हा सोणी अधी मां ससुई डेली छा कंदसि घर जो खोड़ सारो कम रहल पियो आहे तूं मुंहिंजे पारां मुबारक ॾेई छॾजांइसि छो सोणी तूं ससुई ॾांहुं छो न हलंदी आहे ससुई खां कावड़े लाई छा न दी अहिड़ी ॻाल्हि त नाहे पर 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 छा पर कुझु न दी बस मुंहिंजी तबियत ठीकु न आहे इन जे करे तबियत सही न आहे सोणी छा ॻाल्हि आहे मूंखां कुझु लिकाए थी छा न दी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे त पोइ तबियत ख़राब थियण जो छो थी बहानो करी सोणी का त ॻाल्हि आहे जेका तूं मूंखां लिकाए रही आहीं अधी तोखे मां कीअं ॿुधायां त बहादुर जी मुंहं में मेरी अखिया सोणी छा पई सोची कुझु न दी बस मां तोखे चयमि न त मां तोसां ॿिए भेरे हलंदसि बस तूं हाणे वञ जेके डॉक्टर ॿार ज़ाया करण वारी दवाऊं ॾिनियूं हुयूं से त सभु ख़तम थी वियूं आहिनि पोइ बि अञा ताईं ससी जो ॿार ज़ाया छो न आहे थियो ईअं त न आहे
ससी उमेद सां हुजण जो नाटक पई करे। हकीकत में हू उमेद सां आई कोन। हूअ बहादुर जी दिल में जाइ ठाहिण लाइ इहो नाटक करे रही आहे। पर मां बि ससी खे ॿुधाईंदुसि त पूरे हिन तर में शरीफ हिकिड़ो मां ई त आहियां। हाजी शरीफा तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां? छॾ हाणे चांहि जी बचन। तोखे जेॾी महिल केॾी महिल चांहि ठाहे अचां, चांहि मां ठाहे अचां। हाणे तूं इहो मूंखे ॿुधाए, ससी खे टिकियूं खाराई? हाजी शरीफा मूं सभई टिकियूं ससीअ खे खाराए छॾियूं अथमांइ। त पोइ अञा ताईं ससी खे कुझु ई कोन्हे थियो? इहा ख़बर त हाणे मूंखे बि न आहे। बेबी इहो त मूंखे ॿुधाए, किथे ससी उमेद सां हुजण जो नाटक त कोन थी करे पई? हाजी शरीफा का बि औरत पंहिंजे मुड़ुस सां एॾो वॾो कूड़ नथी ॻाल्हाए सघे। त पोइ टिकियुनि हींअर ताणी पंहिंजो असर छो न ॾेखारियो आहे? इहो त हाणे तूं उन वञी डॉक्टर खां पुछ जेका तूं इहे टिकियूं वरितियूं आहिनि। ठीकु आहे, मां अॼु ई डॉक्टर सां ॻाल्हाईंदुसि। वज़ीर चने सर ना मुंहिंजनि जूं मौजूं ॾिठियूं ई न आहिनि। उनखे चईसि अगरि कमु न आहे करणो बयानु मोटाए ॾे। मुंहिंजो साईं चने सर कम सां लॻो पियो आहे। 2-3 ॾींहंनि में तव्हांखे ख़ुशख़बरी मिलंदी। मूंखे त लॻे थो चने सर असांजा पैसा खाई भॼी वेंदो। मुंहिंजो साईं चने सर भॼण वारी बूटी न आहे। जेकॾहिं 2-3 ॾींहंनि में चने सर कमु न कयो न त हुनजी कीची में रसो विझी तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। मूंखे चने सर में उहा थूम ई नज़र नथी अचे। चने सर अञा कयो छा आहे? रुगो 11 ख़बरूं कंदो आहे। इहे ॿई पीउ नाकार आहिनि। इन्हनि हेसि ताईं कयो छा आहे? हरूभरू तो चने सर जी नकी करी। हुजन साईं तव्हां बि अचायो ढिंगरनि ते था अटो हारियो। इन चने सर जो खटियो पी न आहे खाधो, तोखे छा कराईंदो? सिकंदर खान सच थो चई। इन चने सर जे आसरे ते मुंहिंजो सिजी लही वियो आहे। हुजन साईं जेकर इन सोढे खे साटो ॾियणो बि अथई न त पोइ असांजूं ख़िदमतूं हासिल कर। बाक़ी इन चने सर जे आसरे तव्हांजा त लाह ई निकिरी वेंदा। सिकंदर मूंखे कमु खपे, केर बि करे। जे तूं करी तुंहिंजो हुकुम खपे। त पोइ बेफ़िक्र थी वञ हुजन साईं। इन सोढे जो अस्पताल मां लाश निकिरंदो। तव्हांखे त ख़बर आहे मां आहियां सिधो मां। जेको चवंदो आहे सो करे ॾेखारींदो आहे। त पोइ वेझे मुल्क में टाकोड़ा पैसा तोखे मिली वेंदा। पैसो आहे त तोखे त हाणे ॾिसां थो त मुंहिंजे पुट ते टिंडियूं थी चढ़नि। टिंडियूं जॾहिं तो बि लक्षण ई न आहे। जे लक्षण न अथई हिकिड़ो पोइ छो थो माण्हू खां बयान वठी तूं? कंकल मौज न मूंखे छितो करे विधो आहे। हा छा कयो अथई? ₹1,00,000 वठी हुन वेही रहे बसि। ऐं कई त सोढे वार बि ॾिको कोन। हा हाणे वॾेरा चवनि था पैसा वापसि करे। बाबा मुझे वारनि को पैसा मूं वटा तोखे तक छो था कनि? बाबा उन जने पंगुल खे समझाए छॾ। हक़ जी माठी न आहे सोढे खे मारण। बाबा सोढो मामूली माण्हू न आहे। हुन जे मथां हाशिम वारनि जो हथ आहे ऐं हुन जे मथां पहरो था ॾियनि। बाबा पहिरियां हाशिम ऐं साईं दादा खे सोखो कया। ओए न सोढे जे गिचीअ में रसो विझी गिरींदुसि। ओ त चने सर जी चाल चङनि भलनि जूं वायु बताल। दिल सिचो त कंदो वरी मथो फाड़े विझई। तो मूंखे बताल करे विधो आहे। हाँ तू हीअं कर मोटरसाइकिल खपाए ऐं मजान खे पैसा वापसि कर। गंदी ऐं पोती पाए घर में रध पचा कर। आऊं खाराईंदुसि यार, आऊं खाराईंदुसि बसि। बाबा मेणा न ॾे, न ॾे मेणा न ॾे। बीह थियो पियो आहीं। तुंहिंजी जॻह ते ॿियो को हुजे न उफट मारियां असां। हाणे वेही ॾिस सोढे जन खे कीअं थो मां साटो ॾियां। तो खाण कुझु बि कोन थींदो, कुझु बि कोन थींदो।
न तू रेशम खां कागर चोराए सघे न तू कुछ ॿियो करे सघे। अरे तोखे ॾिसां थो कसम आहे मौला जे टिंडियूं चढ़नि चढ़नि थियूं टिंडियूं हाणे वरी न चई ऐं चढ़ियूं न पोइ न लहंदियूं। बाबा सब कुछ थी वेंदो तोखे मूं चयो न सब कुछ थी वेंदो तू दिल चाह कर बस हाणे। ओए ॾिस ईअं तुंहिंजा बंभो रखे पायूं सब थी वेंदो। ओ हाल तो में तू मई कानी काड़े बाबा हाणे वही ॾिस जाए ही चने सर छा थो करे। रुगो वेही ॾिस जा यार ॾिसी ॾिसी त पोड़ो थी वियो आहे। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो अलाए छो असांखे नथा हाण